रिपोर्टर मीर खान मंगणे जो हिंगोरजा लगोट बचल शाह यूसी समिया जे मुतासिरीन रहवासिन मिसमात खातून ज़ाल मरू मोहम्मद पुन्नल सोलंकी पंहिंजे पुट अनवर सोलंकी ऐं पोटे राशिद वल्द अनवर सोलंकी अॼु हिते सिंध प्रेस क्लब हिंगोरजा पहुची क़ुरान पाक खणी अची दाईंदे चयो त हिंगोरजा पुलिस ऐं हरीक नाले नेमत अली सोलंकी फतह अली सोलंकी बख्त अली सब पुट मोहम्मद अली सोलंकी ऐं शौकत वल्द बख्त अली सोलंकी जेके मुंहिंजे पी जी ज़रिए ज़मीन जेका टुटल 6 जिरेब थींदी जंहिंमां कानून मूजिब 1.5 जिरेब ज़मीन थींदी जेका घर किरण ते मथां नाले वारा माण्हू ॾमिड़जी मूंखे मुंहिंजे औलाद जानी माली कानूनी नुक़सान रसण जो ख़तरनाक धमकियूं ॾेई ख़ामोश रहण लाइ चई रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त असांखे मथे माण्हुनि मां हर वक़्तु जानी माली कानूनी ख़तरो लाहक आहे। हू कंहिं बि वक़्तु असांखे नुक़सान रसाए हिसे वारी ज़मीन 1.5 जिरेब भरणु चाहिनि था। हिननि उहो बि ॿुधायो त हू कंहिं बि हद जी ज़मीनदारनि या मोज़िज़न सैद मोहरम अली शाह या ॿिए वटि बि फ़ैसिले ते बि अचण जे लाइ तयारु न आहिनि। हू बाअसर ख़तरनाक ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जंहिंखे बाअसर त छापर पुलिस बि कुझु नथी करे सघे। केतिरा ई भेरा SSP खैरपुर खां दरख़्वास्तूं कराए अची हिंगोरजा पुलिस खे ॾींदा रहिया आहियूं पर हिंगोरजा पुलिस बि पंहिंजे पुराणी प्रीत वरजाईंदे ॾिनो पुट छुटे जो तहत खेनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हिननि मां असांखे हर वक़्तु ख़तरो आहे। असां हाणे पंहिंजे घर में बि महफ़ूज़ न आहियूं। डप सबबु घर छॾे हिन वक़्तु राणीपुर ॾांहुं लॾे विया आहियूं। मज़कूरा 6 जवाबदारनि पारां हथियारनि जे डाट ते घर ते अची ख़ामोश रहण जूं लाइ मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। जिन मां 3 ॼणनि हरीक नाले नेमत सोलंकी खे पिस्तौल फतह अली सोलंकी खे रिपीटर शफ़क़त सोलंकी खे पिस्तौल हुयो ऐं 3 नामालूम हथियारबंद जेके बुटुनि सां हुया ख़तरनाक धमकियूं ॾेई फ़रार थी विया। मुतासिरीन पारां वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, होम मिनिस्टर सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर समेत आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त खुदा कारण हिन क़ुरान पाक जे सदक़े असां सां इंसाफ़ करे मथे माण्हुनि खे कानून जी गिरफ़त में आणे असांखे कानूनी जानी माली तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे असांखे पंहिंजो कानून मूजिब मिल्कियत जो हिसो ॾियारे इंसाफ़ जो तक़ाज़ो पूरो कयो वञे।